नाज़रीन हम ख़बर शामिल कंदासीं। सिंध असेंबली जे अॻूणे स्पीकर ऐं पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान आगा सिराज दुरानी जी तबियत ख़राब थियण ते कराची जी निजी अस्पताल में ICU में दाख़िल कयो वियो आहे। ही हम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिंध असेंबली जे अॻूणे स्पीकर ऐं पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान आगा सिराज दुरानी खे तबियत ख़राब थियण ते कराची जी निजी अस्पताल में ICU में दाख़िल कयो वियो आहे। आगा सिराज दुरानी जे तर्जुमान मूजिब ब्लड प्रेशर वधी वञण सबबि आगा सिराज दुरानी खे अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। डॉक्टरनि मूजिब आगा सिराज दुरानी जे दिमाग़ जूं रगूं मुतासिर थियूं आहिनि। अहम ख़बर नाज़रीन शेयर कयूं पिया। आगा सिराज दुरानी जे तर्जुमान जो वधीक चवणु आहे त तबियत बहितर थी रही आहे, पर डॉक्टर्स अञा ताईं खेसि अस्पताल में रहण जो मशवरो ॾिनो आहे। वॾी ख़बर अव्हांखे ॾेई रहिया आहियूं। असेंबली जो अॻूणो स्पीकर आहे ऐं पीपल्स पार्टी जो सीनियर अॻवान आगा सिराज दुरानी, जंहिंजी तबियत ओचितो ख़राब थी वई आहे, खेसि कराची जी निजी अस्पताल में ICU में दाख़िल कयो वियो आहे। आगा सिराज दुरानी जे तर्जुमान मूजिब ब्लड प्रेशर वधी वञण सबबि आगा सिराज दुरानी खे अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। डॉक्टर मूजिब आगा सिराज दुरानी जी दिमाग़ जूं रगूं मुतासिर थियूं आहिनि। तर्जुमान मूजिब आगा सिराज दुरानी जी तबियत बहितर थी रही आहे, पर डॉक्टरनि अञा ताईं खेसि अस्पताल में रहण जो मशवरो ॾिनो आहे।